नाज़रीन हिते ख़बर तव्हांखे ॾियूं न्यू टाउन कोऑपरेटिव सोसाइटी हैदराबाद ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ मसामात हुमेरा नाज़ पारां कयल एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल हैदराबाद में दरख़्वास्त जी ॿुधणी थी, जंहिंखां पोइ अदालत सगोरी एंटी इंक्रोचमेंट फोर्स के विज़िट जो हुक्म ॾिनो। अॼु उन जो विज़िट थियो आहे कि न्यू टाउन कोऑपरेटिव सोसाइटी हैदराबाद ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एंटी इंक्रोचमेंट फोर्स पारां विज़िट कयो वियो आहे, जॾहिं त प्लाटनि ते मौजूदु मालिकनि पारां MNN TV न्यूज़ सां पिणु ॻाल्हि ॿोल कई आहे। उन्हनि जो चवणु आहे त में असां आया आहियूं, असांजा हिते प्लाट वॾेरनि वरिता हुआ, सो हिते कब्ज़ा थी विया आहिनि ऐं कब्ज़ा थी विया आहिनि। उन खां पोइ एंटी इंक्रोचमेंट वारनि जी टीम आई हुई, उन्हनि खे विज़िट करायोसीं असां। ऐं असां चाहियूं था त असांखे पंहिंजा हक़ मिलनि जेके असांखे वॾेरनि जे तरफ़ां मिलियल आहिनि। सो अञा त इंसाफ़ त कोन थो मिले। केस दाख़िल थियल आहे, ॿुधणियूं हलनि पियूं ऐं कोर्ट अञा ताईं रिज़ल्ट कोन आई आहे। अलाह कंदो, उमेदु आहे त असांखे पंहिंजा हक़ मिलंदा। जेको न्यू टाउन सोसाइटी आहे, जेका असांजी पुराणी तक़रीबन 30 सालनि खां आहे, जंहिं ते अक्सर कब्ज़ा हुआ, घणा कब्ज़ा थियल आहिनि, जंहिं लाइ असां हींअर आया हुआसीं सभिनी दोस्तनि सां, हिननि सां इंक्रोचमेंट वारा बि उन्हनि मोकिलिया आहिनि। दरख़्वास्त असांजी अधीअ जी थियल हुई, हिन दरख़्वास्त ते सभु गॾु थिया आहियूं। सभिनी जे नज़र में जेको बि ॾिठो वियो, चौधारी घुमी ॾिठोसीं, हिन में काफ़ी वाक़ई कब्ज़ा आहिनि, असां ॾिठा आहिनि। के था चवनि कब्ज़ा न आहिनि, पर दरअसल कब्ज़ा आहिनि हिते। इंशाअल्लाह ताला इहे आया आहिनि, असांजी रिपोर्ट वेंदी, माशाअल्लाह असांखे कुझु न कुझु हिन मां ज़रूरु हासिलु थींदो। हा, कुझु हुजे उहो बि थी सघे थी, हूंदी ज़रूरु पुठिभराई बि हूंदी। ज़ाहिर आहे त जेको हेॾी वॾी शइ आहे, सभु कंहिंजे नज़र में आहे, सो ज़ाहिर आहे कुझु न कुझु हूंदो। पर अलाह साईं कंदो त असां केस खटे ईंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला असांखे पंहिंजो हक़ मिलंदो। सभिनी मेंबर खे, ॿिया बि दोस्त बीठा आहिनि, असांजा ॿिया बि मेंबर असां सां गॾु आया आहिनि, सभु गॾिजी आया आहियूं। इंशाअल्लाह ताला ऐं हक़ वठी रहंदासीं ऐं आख़िर ताईं बि पंहिंजो हक़ ज़रूरु वठंदासीं इंशाअल्लाह। उन हवाले सां जॾहिं असां एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल में वकील ज़ुल्फ़कार अली सातो सां राब्तो कयो, जंहिंजो चवणु हो त कोर्ट सगोरी जे हुकम ते एंटी इंक्रोचमेंट फोर्स पारां विज़िट रखियो वियो हो, जेको हींअर कयो वियो आहे, जिते हुननि पाण अखियुनि सां ॾिठो आहे त न्यू टाउन कोऑपरेटिव सोसाइटी हैदराबाद ते मुबैना कब्ज़ा थी चुका आहिनि। हुन जो चवणु हो त वधीक ॿुधणी 6 अगस्त ते रखी वई आहे, जिते एंटी इंक्रोचमेंट फोर्स पारां रिपोर्ट जमा कराई वेंदी। MNN TV न्यूज़ हैदराबाद।